अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। छा तव्हां मां हर शख़्स जी इहा ख़्वाहिश आहे त उहो अल्लाह सां हम कलाम थिए ऐं रसूलुल्लाह जी सोबत खां फैज़याब थिए? तव्हां इहो सोचींदा हूंदो त इहो कीअं मुमकिन आहे। हज़रत सैयदना अब्दुल्लाह बिन मुबारक रहमतुल्लाह अलैह अल्लाह जो नेक ॿारु थी गुज़रियो आहे। उन्हनि जो मामूल हूंदो हो त उहे साल जा 6 महीना सरहदुनि ते जिहाद कंदा हुआ ऐं साल जा 6 महीना वरी पंहिंजे घर में ख़िलवत में रहंदा, अकेलाई में। फ़क़ति ॿाहिरि निकिरंदा हुआ त कंहिं वधि में वधि को ज़रूरी को कमु हुजे या जमात जे लाइ निमाज़ जे लाइ हाज़िर थींदा हुआ। पोइ कंहिं पुछा कई त साईं तव्हां अकेला कीअं रहंदा आहियो, तव्हां ख़िलवत नशीन थी वेंदा आहियो, अकेलाई में ज़िंदगी गुज़ारे सां इहो कीअं मुमकिन आहे, अकेला अकेला रहो। पोइ हज़रत अब्दुल्लाह बिन मुबारक रहमतुल्लाह अलैह फरमायो त तव्हां उन शख़्स खे कीअं अकेलो था सम्झो जेको शख़्स अल्लाह सां हम कलाम थींदो हुजे ऐं रसूलुल्लाह जी सोबत खां फैज़याब थींदो हुजे। माण्हुनि चयो की भला इहो कीअं मुमकिन आहे, अल्लाह सां तव्हां हम कलाम थियो ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सोबत बि तव्हांखे मिले थी, इहो कीअं मुमकिन आहे। त पाण रहमतुल्लाह अलैह फरमायो त जॾहिं मां अकेलो हूंदो आहियां त अल्लाह जो कलाम पढ़ंदो आहियां, यानी क़ुरान करीम जी तिलावत कंदो आहियां, ॼण त मां अल्लाह रब्बुल इज़्ज़त सां हम कलाम थींदो आहियां। ऐं जॾहिं मां अकेलो हूंदो आहियां त या त क़ुरान पढ़ंदो आहियां, अल्लाह सां हम कलाम थींदो आहियां, या वरी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस शरीफ़ पढ़ंदो आहियां त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ॼण त मां सोबत में वेंदो आहियां। सुभान अल्लाह, केतिरो न अल्लाह जे प्यारनि पाननि जो बहितरीनु अमल हुयो जो पाण उन फरमायो त जेको शख़्स अल्लाह तबारक व तआला जो क़ुरान करीम पढ़े थो ॼण त अल्लाह ताला सां हम कलाम थिए थो। ऐं जेको शख़्स रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक खे पढ़े थो त अल्लाह जी हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस खे पढ़णु ॼण त रसूलुल्लाह जी सोबत में विहणु आहे। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे बि तौफ़ीक़ अता फ़रमाए जो अल्लाह जे उन कलाम खे पढ़ूं, अल्लाह रब्बुल इज़्ज़त सां ॼण त हम कलाम थियणु आहे ऐं हुज़ूर जी हदीस खे पढ़ूं ॼण त रसूलुल्लाह जी सोबत में विहण जहिड़ो अमल आहे। अल्लाह ताला तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि।